इन छोकिरीअ जो कंहिंखे बि ॾिसो मां रेज़न वारे जे धोखे ई फरेब में अचण वारो आहियां। अदीअ खे बचाइण जी कोशिश कई। असांजी ज़िंदगी जी ज़मानत रसन पाण वटि कैदी बणाए छा थो उहा घर खां निकिती हुई मां पाण खे पूरो करे छॾींदुमि। मुराद जो केस वठण खां इनकार करे छॾियो। पंहिंजी औकात तूं बेफ़िक्र थी चाचा। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ नाज़रीन, अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो त आलम जेको आहे सोडर खे पटी पढ़ाईंदो, तूं छोकिरी ॾस बिल्कुलु न ॾिजांइ जेसीं ताईं असांजी हू जान न छॾनि, यानी हू असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहे। सोडल बिल्कुलु सम्झी चुको आहे। सोडल चवंदो चाचा तूं बेफ़िक्र थी वञ, हाणे जेको आहे मां रहज़न वारनि जे मकर फिरे में अचण वारो न आहियां। होॾो फ़ैसिले जी जेको ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं मंसूर ख़ान इहो ज़ोरनियूं वेठो आहे त छोकिरी वापसि कजे ऐं उहो ॻोल्हा करे रहिया आहिनि। होॾो ककर इंतज़ार में आहे त भेण मिलंदी आहे, पंहिंजे माउ खे चवंदो आहे तूं आसिरो लाहे छॾ, जीअं ईंदी या मारी वेंदी। ऐं मुंहिंजी माउ चवंदी आहे न, उन खे हिकु चकर माफ़ी ॾे। चवंदो न, जे इहा ज़िद कंदी बचाइण जी त पोइ मां पाण खे पूरो कंदुसि, लेकिन बेगरतन वारी ज़िंदगी कोन जीअंदुसि। अहिड़े हिसाब सां हू पंहिंजी माउ खे हिकिड़ो प्रेशर ॾींदो आहे, हिकिड़ो परेशान कंदो आहे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां, हाणे जेको आहे अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त शाहनवाज़ ख़ान रहज़न ऐं ककर वारनि जे लाइ खॾु खोटींदो। पुलिस खे जेको रोकियूं वेठो, पुलिस खे चई छॾंदो इन्हनि खे गिरफ़्तार कर, छो त इन्हनि जे मथां ॿिनि खूननि जा केस आहिनि ऐं मुराद वारनि जा जेका उहे हुन पुलिस एफआईआर न कटी रहज़न ऐं शाहनवाज़ ख़ान ते, सिर्फ़ु शाहनवाज़ ख़ान जे करे। हाणे उनखे गुस्सो अची वियो आहे त शाहनवाज़ ख़ान इहो सोचे थो त मूं वटि रहज़न झुके छो नथो, ॿ माण्हू पराया क़ैद करे पाण खे भलो सम्झे थो, यानी हू चए थो मुंहिंजी जेको ग़ुलामी ॾे त ठीकु, न त बसि हाणे हू पुलिस खे मोकिलींदो। होॾो जेको आहे छोकिरी खून जो बि मसइलो आहे, उहो सुखी कोन इन्हनि खे मिलंदी।